अल्लाह जे नबी फरमायो दीन ख़ातिर मानू कहीं जाए ते गड थी वरी वापस अञा घर न पहुंचदा अल्लाह साईं समूरा गुनाह माफ़ फरमाईंदो। तवा असां सब अज नियत या क्यों त अल्लाह के राज़ी करण जे ला हिते आया हूँ, अल्लाह जे दीन खातिर आया हूँ। हे मजलिस हे जलसो हे प्रोग्राम पूरे थियण खां पोइ वापस घर वेंदासीं। अल्लाह का दुआ है वापसी जी असांजी थिए त असांजा सब गुनाह अल्लाह से माफ़ फरमाए। मोहतरम दोस्तो, ज़ाहिरा तवां असां इन शइ खे ॼाणूं था त असांखे दुनिया जे तख़्ते ते मोकिलण वारी ज़ात अल्लाह जी आहे। तवां असांजो ख़ालिक उहो आहे, पैदा उन कयो आहे। जॾहिं हिन दुनिया में मोकिली तो दुनिया जो अजीब नज़ारो नजर आयो। दुनिया जी ज़ीनत, दुनिया जे अंदर आसमान खां वठी ज़मीन ताईं हेॾो बंगलो, आसमान जहिड़ी छत, उन जे अंदर सिज चंड तारा, ज़मीन में अल्लाह छा छा वरी पैदा कयो। अल्लाह साईं तवां असांखे मोकिलियो दुनिया में, असां ते कुछ जिम्मेदारियूं रखी। अल्लाह साईं तवां असांजे मथों पंहिंजियूं जिम्मेदारियूं मुक़रर कयूं, उहा तू असां जिम्मेदारी समझी दुनिया जे अंदर जिंदगी गुजारींदासीं त दुनिया आखिरत कामयाब। पर उन जिम्मेदारी के न समझो से उन मुताबिक जिंदगी न गुजारी से दुनिया भी तबाह आखिरत भी तबाह। अल्लाह साईं असांजे मथां ब जिम्मेदारियूं रखियो, वॾी शइ भी ना है, ॾुखी शइ भी ना है। पहिरें नंबर ते अल्लाह साईं असांजे मथां जिम्मेदारी रखी त मुंहिंजे बंदगी कयो। बंदगी जो लफ्ज़ तव्हां सां ॿुधो आहे, इबादत जो लफ्ज़ भी तव्हां सां ॿुधो आहे। ॿिन्हिनि जी माना हिकु आहे, पर आसान समझण में इहे लफ्ज़ आहिनि। अल्लाह जी मर्ज़ी ते हलो, अल्लाह जी मर्ज़ी ते हलियासीं, इहा बंदगी। हाणे अल्लाह जी मर्ज़ी जी ख़बर कीअं पए? अल्लाह जी मर्ज़ी जो नालो थो है क़ुरान। हाणे असांजे मथां हिकड़ी जवाबदारी आहे त अल्लाह जी बंदगी क्यों उन्हीं जी मर्ज़ी जे मुताबिक जिंदगी गुजारी। बी असांजे मथां जिम्मेदारी केड़ी? अल्लाह साईं हे सजी दुनिया ॾिसो था न, आसमान खां वठी ज़मीन ताईं, वरी इन में अल्लाह छा छा पैदा कयो। अल्लाह साईं फरमायो इहे सब तव्हांजी नौकरी, तव्हांजी ड्यूटी जे ला मां पैदा कया आहिनि। इन्हनि खे भी इस्तेमाल मुंहिंजी मर्ज़ी जे मुताबिक कयो। बस शयूं दुनिया सजी खे कुरान अल्लाह जे रसूल जे मर्ज़ी मुताबिक इस्तेमाल क्यों? पाण अल्लाह जी बंदगी पूरी जिंदगी में गुजारियूं। ये बकम कयूं दुनिया आजाद, ये बकम कयूं कबर आजाद, ये बहकम कयूं आखिरत भी आजाद। हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तवां सब जन्नत में वेंदो। असांजी भी तमन्ना इहा है न। अल्लाह जे नबी साहबा के फरमायो तवां सब जन्नत में वेंदो। उहो जन्नत में न वेंदो जो जन्नत जे वञण खां इनकार कर। अब अॼोके दौर में चंडरे माण्हू को पुछो भी चवंदो जन्नत में अॻ में मां वञा।
दरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद। अल्लाह जे नबी फरमायो तव्हां सब जन्नत में वेंदो, वो जन्नत में न वेंदो जो जन्नत जे वञण खां इनकार कंदो। अबा को कंदो इनकार। पोइ हिकिड़े सहाबी अर्ज़ कयो, अल्लाह जा रसूल इहो चंडो कहिड़ो आहे जेको जन्नत जे वञण खां इनकार करे? साईं इन जो नालो तो ॿुधायो। नबी साईं के सहाबा अर्ज़ कयो, साईं इन जी तारुफ़ त करायो, केरु आहे इहो जेको जन्नत जे वञण खां इनकार करे? अल्लाह जे नबी फरमायो, जेको मुंहिंजे रस्ते ते हलंदो उहो जन्नत में वेंदो। फरमाई जेको मुंहिंजो रस्तो छॾींदो इहो जन्नत जे वञण जो इनकारी आहे। हाणे उलमा मिसाल ॾींदा आहिनि, हे असां बस साम्हूं रोड जे वेठा आहियूं, वॾो रोड हले थो न, हेॾे काॾे थो वञे पन्ने आके, हेॾे काॾे थो वञे सखर तरफ़ ॿियो आहे न। हाणे तव्हां हिन ॻोठ मां को माण्हू उथी रस्ते ते बीठो आहे, हिंगोरे स्टॉप ते बीठो आहे, हिन खे वञणो पन्ने आहे। हाणे गाॾी आई पन्ने खां वरी वञे थी सखर वेठो, वञणो काॾे अथसि पन्ने, गाॾी काॾे थी वञे सखर, चढ़ी उन गाॾी में वेठो। हाणे दुआऊं थो घुरे अल्लाह खां, रब साईं मांखे पन्ने पहुचा। दुआ छा जी थो घुरे? पन्ने पहुचा। वञे काॾे थो, काॾे पहुचंदो? पन्ने पहुची, हे दुआ काॾे वई? इहा ॻाल्हि हिकिड़ी सम्झाइणी आहे त जॾहिं 2 किलोमीटरनि जे फ़ासिले ते रस्तो उबतो वरतो आहे, दुआ पन्ने जी घुरे थो, पंध सखर करे थो, उन दुआ जो नतीजो नथो निकिरे, सखर पहुचंदो, पन्ने पहुची। अल्लाह जे नबी जो रस्तो जन्नत ॾे वेंदो, शैतान जो रस्तो जहन्नम ॾे वेंदो। हिकिड़ो अल्लाह जे नबी जे रस्ते खे छॾे ऐं शैतान जे रस्ते ते पंध तो करे, हाणे दुआ जन्नत जी घुरे त जॾहिं पन्ने न पियो पहुचे त पोइ जन्नत काथों पहुचे? ॻाल्हि सम्झ में अचे थी? त अल्लाह जे नबी तॾहिं फरमायो त मुंहिंजे रस्ते ते जेको ज़िंदगी गुज़ारींदो उहो जन्नत में वेंदो, जेको मुंहिंजे रस्ते खे छॾींदो उहो जन्नत जे वञण खां इनकार। अल्लाह खां दुआ है, अल्लाह साईं तव्हां असांखे पंहिंजे महबूब जे रस्ते ते ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फरमाए। असां दुनिया में वापार कंदा हूं, कारोबार कंदा हूं न दुनिया में, पोइ ॾेती लेती में एतमाद न आहे त छा कंदा हूं? ज़ामिन वठंदा। बाबा हे 5 रुपया तू न ॾींदे, छा वठंदासीं? ज़ामिन को मोतबर माण्हू, ज़ामिन अहिड़ो माण्हू जेको सुभाणे वाइदे ते पूरो अचे। हाणे मांखे ॿुधायो बा, पूरी कायनात में सभ खां वधीक नबी साईं खां को मोतबर आहे? अल्लाह जे नबी खां को वधीक अमीन आहे? नबी साईं खां को वधीक वाइदे पाड़ण वारो आहे? अल्लाह जो नबी तो फरमाए तव्हां 6 कम कयो। घणा बा? 6 कम कयो, जन्नत जो रस्तो दसे। अल्लाह जे नबी फरमायो तव्हां 6 कम कयो, जन्नत जो ज़ामिन मां आहे। इन खां मथे ज़मानत अल्लाह जे नबी खां मथे कहीं जी भी ज़मानत कोन्हे। अल्लाह जो नबी तो फरमाए 6 कम कयो, तव्हां जी जन्नत जो ज़ामिन मां आहे। केड़ो कम? हाणे पहिरें नंबर ते ॿुधो। हाणे हे उहे कम आहिनि जेके राति ॾींहुं तो असां सां गॾु आहिनि, 24 कलाक तो असां सां गॾु आहिनि। महसूस कयूं ओॾे या महसूस न कयूं, असां ॾिसूं त असां इन्हनि में ग़लती त नथा कयूं। जे असां उन्हनि ते अमल कयूं था त असांजी दिलि खे टेक आहे, नबी साईं जन्नत जो ज़ामिन। अल्लाह जे नबी फरमायो पहिरें नंबर ते। अब ॻाल्हाईंदा आहियूं न तव्हां सां, राति ॾींहुं ॻाल्हायूं था, घर में पंहिंजे सां पराई सां 24 कलाक मर्द ज़ैफ़ां ॻाल्हायूं था, गूंगो सिर्फ़ नथो ॻाल्हाए। अल्लाह जे नबी फरमायो जॾहिं ॻाल्हायो त सच ॻाल्हायो, कूड़ पहिरें नंबर ते रस्तो ॾिसे जन्नत जो। ॻाल्हायो त सच ॻाल्हायो, कूड़ न ॻाल्हायो। हिकु शइ आसान आहे, ॾुखियो आहे? आसान आहे।
ऐं ॻाल्हायूं बि सॼो ॾींहुं सॼी राति था। ॿिए नंबर ते फरमायो अल्लाह जे नबी फरमायो जॾहिं वाइदो कयो कंहिंसां त वाइदो पूरो कयो, वाइदे जी खिलाफ वर्ज़ी न कयो। असां मुआमलात में मुआशरे जे अंदर ॾेती लेती कारोबार दुनिया जे वहिंवार में रोज़मर्रा जो मसलो वाइदो क्यों था। अल्लाह जे नबी फरमायो त जंहिंसां वाइदो कयो त वाइदो पूरो कयो, वाइदे जी खिलाफ वर्ज़ी न कयो। बस टे नंबर ते अल्लाह जे नबी फरमायो त अमानत में ख़यानत न कयो। इहो भी असांजो मामूल आहे। मुआशरे में असां हिक वेट अमानत रखूं था ऐं अमानत जी माना सिर्फ इहा न आहे जो कंहिं वटि वञी 5 रुपया रखियो इहा अमानत आहे। अमानत जी माना इहा आहे त जंहिंजी जेका ज़िमेदारी आहे पंहिंजी पूरी करे। ज़िमेदारी उस्ताद आहे पढ़ाए थो, हाणे इहो अमीन आहे पंहिंजी ड्यूटी पूरी करे। मुम्तहिना इम्तिहान वठे थो, हाणे इम्तिहान में जेतरी सलाहियत शागिर्द खे आहे ओतरी उनखे डिग्री ॾे, मार्कूं ॾे। डॉक्टर आहे सर्टिफिकेट कढे थो, जेतिरो सर्टिफिकेट में केस आहे ओतिरो कलम लॻाए। हे मिसाल मां ॾिनमि त माना अमानतूं घणियूं आहिनि, जंहिंजी जेका ज़िमेदारी आहे उहा पूरी करे। अल्लाह जे नबी फरमायो त अमानत में ख़यानत न कयो। घणी शयूं थींदा, ॻाल्हायो सच, अमानत में ख़यानत न कयो ऐं वाइदो पूरो कयो। घणी शयूं थियूं, इहो ॾाढियूं ॾुखियूं अथव। अञा हदीस जा 3 ॻाल्हियूं ॿियूं बि आहिनि। हाणे हिते ब्रेक ॾेई वरी ॿी हदीस जो मक़सदु ॿुधायां। ॿी हदीस आहे अल्लाह जे नबी फरमायो त मुनाफ़िक जूं 3 निशानियूं। घणियूं बा हाणे साॻी अचनि थियूं। अल्लाह जे नबी फरमायो त मुनाफ़िक जी पहिरीं निशानी ॻाल्हाए त कूड़ ॻाल्हाए, अमानत में ख़यानत करे, वाइदो पूरो न करे। घणी शयूं थियूं। हाणे जंहिंमें इहे 3 निशानियूं लभनि उहो मुनाफ़िक या मोमिन केर तो चवे? अल्लाह जो नबी तो चवे, हदीस। हाणे तव्हां असां पंहिंजे सीने में सांभियूं, असां पंहिंजे माहौल मुआशरे में पाण खे ॾिसूं त असां कहिड़े लिस्ट में बीठा। अल्लाह जे नबी फरमायो त 3 निशानियूं इहे कंहिंजूं निशानियूं बा? मुनाफ़िक जूं निशानियूं आहिनि। हाणे तव्हां असां ओ अल्लाह जे नबी जंहिं शइ जी ज़मानत खई आहे त जन्नत जो ज़ामिन मां आहियां, जॾहिं सच ॻाल्हायूं, जॾहिं अमानत में ख़यानत न कयूं, जॾहिं वाइदो पूरो कयूं, हाणे असांजी दिल में इत्मीनात, असांजी जन्नत जो ज़ामिन अल्लाह जो नबी। 3 शयूं। चौथी शइ अल्लाह जे नबी फरमायो पंहिंजे नज़र जी हिफ़ाज़त कयो। हे अखियूं आहिनि न बा, असांजी नज़र आहे। इहा नज़र तुंहिंजी असांजी अॼोके असलह गोली आहे न, कलाशन में गोली पवंदी आहे, केॾो नुक़सान कंदी आहे। इन गोली खां वधीक नुक़सान वारी शइ थी नज़र। अल्लाह जे नबी फरमायो त नज़र जी हिफ़ाज़त कयो। नाजायज़ रस्ते सां, हराम गलत तरीके सां ॿिए ॾे इहा नज़र जो तवज्जो न करायो। 4 शइ। 5 शइ अल्लाह जे नबी फरमायो त पंहिंजे शर्मगाह जी हिफ़ाज़त कयो। 5 शइ। 6 शइ अल्लाह जे नबी फरमायो त हथ पेर। अब तव्हां सां संबुरन खे आहे, फरमाई त हथनि पेरनि सां हराम न कमायो, हथनि पेरनि सां ॿियनि खे ईज़ायो न, हथनि पेरनि सां ॿियनि सां ज़ुल्म न कयो। घणी शयूं थियूं? 6। अल्लाह जे नबी फरमायो त इन 6 शयुनि ते अमल कयो। तव्हां इन 6 जी ज़मानत ॾियो, तव्हां इन 6 जो वाइदो कयो। अल्लाह जे नबी फरमायो त तव्हांजी जन्नत जो ज़ामिन मां आहे। अॼु तव्हां असां मुसलमान जो हाल छा आहे? तव्हां असां माहौल में, मुआशरे में बिना कंहिं सोच फिक्र जे इन मामूली मामूली हरकतनि में वञी मुनाफ़िक जी लिस्ट में पहुचूं था। असां मुसलमाननि जो हशर अहिड़ो, असां मुसलमान तवज्जो उन शयुनि ॾे कोन्हे जेके शयूं असांखे वञी हलाकत में पहुचाए। हाणे सम्झण जे लाइ ज़रूरत आहे। शरीयत आसान आहे। अब हे शरीयत हिन जो नालो आहे, हे ॾिसो था न, शरीयत हिन जो नालो आहे, जंहिंखे क़ुरान चऊं था,
दीन, इस्लाम, कुरान, शरीयत, इहो घणो भी कोने। शरीयत में सिर्फ अल्लाह अल्लाह जे रसूल ब गालियूं कयूं घणियूं बा अल्लाह अल्लाह जे रसूल सजे कुरान में वडा ब मकसद बुधाया है न बिन्हन ते अमल क्यों तो दुनिया आखिरत कामयाब। पर हाणे उहे मकसद पो समझायां अग में उन्हीं जी मिसाल मना नक्शो कढी तव्हां खे ॾेखारियां आसानी सां समझ में ईंदी। अब तू असां बीमार थींदा हूं न, शुगर अजकल आम आहे तव्हां वटि बि शुगर जी बीमारी ॿुधी अथव न आम आहे। हिकिड़े माण्हू जी शुगर थी वई 600 500 माना मथे चढ़ी वई, डॉक्टर वटि वियो। हाणे डॉक्टर इन्ही माण्हू खे इन मुसीबत, इन तकलीफ़, इन बीमारी खां छुटकारे जा ॿ रस्ता दसिया। घणा बा डॉक्टर ईअं चवंदा आहिनि। अल्लाह भी कुरान में ॿ रस्ता दसिया, नबी साईं भी दीन में ॿ रस्ता दसिया। डॉक्टर भी तो के संगे उहा ॻाल्हि करे तो। हाणे तव्हां डॉक्टर जी ॻाल्हि ते तजुर्बो कयो। अब डॉक्टर दवा ॾेस तो मरीज़ खे ते हे गोरी खा, हे इंसुलिन थी या हण तुंहिंजी शुगर कंट्रोल में। हिकिड़ी शइ मिली वई, कहिड़ी मिली बा? दवा मिली। हाणे डॉक्टर ॿी शइ ॾसेस तो, सिंधी में उन्हीं खे चवंदा हूं परहेज़। परहेज़ लफ़्ज़ ॿुधो आहे न बा? हाणे डॉक्टर चवेस तो खंड न खा, डॉक्टर चवेस तो बोतल न पी, डॉक्टर चवेस तो शरबत न पी। मिठाण जलींदा आहिनि न बा शुगर। हाणे मरीज़ छा थो करे, दवा डॉक्टर जे चवण मुताबिक इस्तेमाल करे थो पर शरबत पिए थो, परहेज़ नथो करे। हाणे तव्हां ॿुधायो बा बीमारी खां ठीक थींदो? बीमारी खां तॾहिं ठीक थींदो जॾहिं ॿई कम करे, दवा भी खाए परहेज़ भी करे। अल्लाह अल्लाह जे रसूल भी दीन में ॿ शयूं ॾसियूं, सॼे कुरान में ॿ मकसद ॿुधायईं। हिकिड़ो असां खे दुनिया ऐं आखिरत जे तकलीफ़न खां, बीमारियुनि खां, मुसीबतन खां बचण जी दवा ॾसी आहे अल्लाह अल्लाह जे रसूल। उहा दवा कहिड़ी आहे? तोखे असां खे हुकुम कयूं नेकी जो कम कयो। नमाज पढ़दा हूं न बा, नेकी जो कम। रोजा रखदा हूं न, नेकी जो कम। हाणे रमजान शरीफ अचे तो, हाणे अज रात 15 शाबान जी आहे, इन में भी जेतिरो माण्हू खे थी सघे नेकी जो कम कमाए। जिक्र कंदा हूं नेकी आहे, कुरान पढ़दा हूं नेकी आहे, जलसो कंदा हूं नेकी आहे, खैर खैरात कंदा हूं नेकी आहे। इहा शरीयत जो हुकुम आहे, नेकी जो कम कयो। अब दवा जो खाऊं तो बीमारी वने न, वने थी बीमारी। मस्जिदियूं असां वटि, मदरसा असां वटि, मौलवी असां वटि, कुरान असां वटि, कलमो असां वटि, नमाज, ज़कात, हज सब असां मुसलमाननि वटि। पर पूरी दुनिया ते नज़र कयो तो सब खां वधीक परेशान मुसलमान। सबब छा है? अल्लाह साईं हुकुम फरमायो नेकी जो कम कयो। हाणे वञी बैतुल्लाह जी तरफ नज़र त कयो, केतिरा माण्हू पैर रखण जी जाइ कोन्हे। असां वटि नमाज़न ते भी माशाअल्लाह शहरन में वञो त मस्जिदूं भरियल। हाणे जेके पढ़नि था उन्हनि खे त सुकून हुजे। हाणे ॿी शइ समझो, डॉक्टर मरीज़ खे चयो हो त परहेज़ कर, अल्लाह अल्लाह जे रसूल भी असां खे परहेज़ ॾसी। नमाज त पढ़ो, रोज़ो तो रखो था, कुरान तो पढ़ो था, जिक्र अज़कार तो क्यों था, पर ओ जिए मरीज के डॉक्टर झलियो तो खंड न पी। अल्लाह अल्लाह जे रसूल भी असां के कुरान में दसियो तो गुनाह इस्तेमाल न कर, गुनाह का बच। हाणे दवा भी खाई मरीज, खंड भी पिए, कदें ठीक न थींदो। तू नमाज भी पढ़े, वरी कूड़ भी गालाए, तू रोजो भी रखे, वरी व्याज भी खाए, तो हज ज़कात भी अदा करें, वरी रिश्वत भी वठे। मना होडो गुनाह भी सब असां में, हेडो वरी दवाओं भी इस्तेमाल क्यों, नेकियूं भी कयूं। हाणे ओ जिए शुगर जे मरीज ते उहा दवा असर न पई करे, असां मुसलमान जेस ताईं गुनाहन को पाण के न बचाईंदासीं एस ताईं नेकियूं कम जो असां के नहीं। अब आहे गिलास ॾिसो था न, सुञाणो था? हाणे भी गिलास में पानी पियो, हाणे हिन गिलास के हेठियां ट्रोड़े छॾियो, वञो छा थी पवंदो? खाली। हाणे मथां जो पानी विझूंसि त ॿुधायो त घणे टाइम में भरबो बा?
गिलास के हेठों ट्रोड़ियो मथों सजो डी पानी हलायोस गिलास न भरबो गिलास सलामत हुजे हिकड़ो कतरो पानी जो विझोस वो भी तवा के नजर ईंदो गुनाहन का तू असा पान के बचायो हाने थोड़ी नेकी कंदा से भी अल्लाह वट अगबी हथ खणी सिर्फ दुआ घुरदा से हथ हेठ न थींदा अल्लाह कबूल कंदो पर जेकने गुनाह असा नथा छडू पोहे जेकी नेकी कयूं था भगल गिलास वांगुर जेतरो पानी जो वो सब निकरी असल शय आए तो मुसलमान असा गुनाह के नथा छड्यूं अल्लाह जी नाफरमानी के नथा छड्यूं असा गुनाह छड्यूं अल्लाह जे दर ते तौबह क्यों सच्ची नीयत से मालिक का माफी वठूं ये जेके भी तकलीफ आहिन अबा असा जी मोहब्बत खत्म थी वई यह भी मुसीबत आ असा में बेरोजगारी अची वई यह भी मुसीबत आ असा मो बरकत निकरी वई यह भी मुसीबत आ असा जो अमन खत्म थी वियो यह भी तकलीफ आ जे भी किस्म जो तकलीफ आहिन इन समूरन जो इलाज हिकड़ो ही तो केड़ो तौबा गुनाह छड हजरत हसन बसरी रजी अल्लाह ताला अन्हु अजो के जमाने में जी असा जो दरगाहूं न बा बुजुर्ग अल्लाह वारा दुआऊं घुरंदा है वजीफा दसदा है हजरत हसन बसरी रज़ी अल्लाह ताला पंहिंजे वक्त जो बुजुर्ग उन वट हिकड़ो शख्स आयो शिकायत की अर्ज की साईं मुझे घर में तंग दस्ती भुख ते वेठा हाणे को वजीफो लियो हजरत हसन बसरी फरमाइश तो तौबा कर तौबा जो लफ्ज सिंधी है ना बा अरबी जो लफ्ज पढ़ियो तो अस्तगफिरुल्लाह सिंधी में असां तौबा जो लफ्ज चवंदा बुजुर्ग उन्हीं के केड़ो इलाज दस्यो तौबा वो शख्स वयो वरी बियो शख्स आयो उन्हीं चयो से माके औलाद नथी थी अगे छा चयो हो हथ तंगा हेन छा चयो औलाद नथी थी हाणे बुजुर्ग वरी उन्हीं के भी चयो वनी तौबा कर बीमारी भी दवा सादी वरी टियों शख्स आयो उन्हीं चयो से मुंहिंजो फसल तबाह थी वियो बाग हुयो वण हा मेवा हा एड़ा सॼो सुकी सड़ी वई हाणे उन्हीं जी तकलीफ़ इटनी हजरत उन्हीं खे चयो तो तू भी वनी तौबा कर वरी चौथो शख्स आयो उन्हीं शिकायत की से असां वटि डुकर पियो आ माल पखी माण्हू जानवर सब मरन था को वजीफो को दुआ दस्यो उन्हीं के भी फरमाई तौबा कर घणा माण्हू थिया बा बीमारियों भी 4 दवा समूरन के हजरत जो फकीर वेठो उन्हीं दाह कई दरगाह ते हुंदा है ना फकीर उन्हीं जो से हजरत हे बीमारियों जुदा दवा समूरन के हिकड़ी माखी गाल समझ में नथी अचे हजरत उन्हीं के जवाब में फरमायो अबा ये तकलीफा कह दिनियो उन्हीं तकलीफन के दूर करण जी ताकत भी कह के पो हजरत हसन बसरी रज़ी अल्लाह ताला नो उन फकीर के समझायो फकीर जहे बीमारियों तकलीफा दिनियो उन्हीं हिन कुरान में ऐलान किया बाना सच्ची नियत सा मुझे दर ते तौबा कर सब बीमारियों खत्म त असल शय इहा है त असा मुसलमान गुनाह छड्यूं जेको पंहिंजे जिंदगी में अल्लाह अल्लाह जे रसूल जी नाफरमानी क्यों था हाणे उनी नाफरमानी के छडे तौबा सच्ची नियत सा करे गुनाह छडे हाणे जेकने अल्लाह जे दर ते अची 5 मिनट सिजदो कंदे भी तुझी दुनिया आखिरत की कामयाबी इने में आ पर जे गुनाह भी असा क्यों हेडो सजी रात नफिल पढ़ो इबादत क्यों कोई असा जी इबादत जो नतीजो असर न निकरत अल्लाह का दुआ है अल्लाह से तवा असा की तौबह जी तौफीक नसीब फरमाए हाणे रमजान शरीफ भी अचे तो बटरे डी आए अल्लाह से रमजान जा रोजा भी नसीब फरमाए ए माण्हुनि में वरी हिकड़ी गाल आ त रमजान में छड़ो रोजो समझू वेठा आहिनि रमजान जो महीनो ॾींह जो नालो भी रमजान आ रात जो नालो भी रमजान आ रमजान में 2 एड़ियों इबादतूं अल्लाह से मुकर्रर कियूं जेके 2 महीनन में कोनन हिकड़ी इबादत अल्लाह जे हुक्म से थिया वो केड़ो आ बा रोज़ो बी इबादत रसूलुल्लाह जे हुक्म से थिया वो रात जो को तरावीह पढ़दा
अल्लाह के राज़ी करण जे करे रोज़ो रखूं ऐं रसूलुल्लाह के नाराज़ करे वरी तरावीह छॾूं, पोइ ॿुधायो अल्लाह बि राज़ी थींदो? ॾींहं जो रोज़ो रखूं, रात जो वरी तरावीह पढ़ूं। हाणे इहो थियो रमज़ान जी इज्जत। हाणे अॼु रात आहे वरी 15 शाबान, 15 शाबान जी आहे। माण्हुनि में मशहूर आहे वरी हिन रात खे ईद चवंदा आहिनि। ओ सिंधी में पहाको आहे वही सिंग ठाराइण पर कन कटराए। असां 15 जी रात के नेकी जो कम समझी अहिड़ियूं बिदतूं क्यों जो बजाए सवाब जे अञा गुनाह। इनके ईद चवण भी बिदत आहे। ईद इस्लाम में ॿ, हिकड़ी ईद रमज़ान पूरी थी जंहिंखे ईद उल फितर चइबो आहे, ॿी ईद कुर्बानी वारी, ॿ ईद आहे। हे रात बरकत वारी आहे। इन्ही रात में अल्लाह जी रहमत वसी हूंदी आहे। इन्ही रात में असां जेतिरो थी सके नफली इबादत कयूं। नफली इबादत अकेले वारी थींदी आहे, इज्तिमाई न थींदी आहे। अल्लाह सां बानो कुंड में वञी जहिड़ा इलाज मेड़ मिन्नत रोई दिल खोले फाड़े आजिज़ी सां जेतिरो घुरंदो एतिरो मालिक राज़ी थींदो। पर हिन रात में ॿियो हिकिड़ो फ़र्क़ बि अथव। असां वटि ॿ फ़कीर ख़ैरात वठंदा आहिनि न। ख़ैरात वठण वारो वेंदो आहे दर ते या ॾियण वारो ईंदो? वठण वारो न। भला जे ॾियण वारो अची ऐलान करे था अचो ख़ैरात वठो, पोइ त ईद थी वई न। पोइ अल्लाह साईं इन्ही रात हर हिकु बाने खे हुकुम थो करे, मां पंहिंजी रहमत जो खज़ानो खोले छॾियो आहे। हाणे छड़ो उथी माफ़ी घुरो त तव्हांखे ख़ैरात घर वेठे मिली। 15 जी रात असां नफली इबादत कयूं, जेतिरो थी सके तौबह कयूं, गुनाहनि जी माफ़ी वठूं। ऐं 15 जे ॾींहुं वरी सुभाणे अथव, इन्ही ॾींहुं वरी रोज़ो, पर उहो रोज़ो मुस्तहब सुन्नत आहे। को रखे त सवाब आहे वॾो, न रखे त मयार जो हक़दार बि कोन्हे। बाक़ी जेके भी फंक्शन आहिनि उहे सभु बिदतनि में दाख़िल आहिनि, जो वठी माण्हू हद खां वधीक अलाए पंहिंजे अकुल ऐं पंहिंजे मर्ज़ी जे मुताबिक़ दीन जूं ॻाल्हियूं घड़ींदा आहिनि। तंहिंजे करे रात जो जेतिरो नफली इबादत कयो, अल्लाह खे ॿाॾायो, ॾींहं जो रोज़ो रखो, मालिक खां माफ़ी वठो। अल्लाह साईं जी रहमत एतिरी वसी आहे जो दर दर ते अल्लाह जी रहमत जी ऐलान करे थी त माना वठ त मां ॾियण जे लाइ तयार, जेतिरी शइ घुर मां ॾियण जे लाइ तयार, माफ़ी वठ त माफ़ कयां, छड़ो माफ़ न कंदो मां माफ़ करे वरी इनाम बि ॾेई छॾी। अल्लाह खां दुआ है अल्लाह से तवां सां समूरन के अमल करण जी तौफीक अता फरमाए। अल्लाह से 5 वक्त नमाज नसीब फरमाए। अल्लाह से तवां असांखे पंहिंजे महबूब जे रस्ते ते पूरी ज़िंदगी गुज़ारण जी तौफीक अता फरमाए। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला खातिमिल मुरसलीन। रब्बना आतिना फिद दुनिया हसनह व फिल आखिरति हसनह व क़िना अज़ाबन्नार व क़िना अज़ाबल क़ब्र व क़िना अज़ाबल शर व क़िना अज़ाबद दुनिया व क़िना अज़ाबल हयाति व क़िना अज़ाबल ममाति व क़िना अज़ाबल आखिरह। अल्लाहुम्मा अंत शाफ़ी अंत काफ़ी फ़ी मुहिम्मातिल उमूर अंत रब्बी अंत हस्बी अंत अलील वकील। अल्लाहुम्मा सिल मुरादिना बिहुर्मति नबील करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सल्लल्लाहु तआला अला खैरि खल्क़िही मुहम्मदिन व आलिही व सहबिही अजमईन बिरहमतिका या अरहमर